गुनहगार दोस्तों अॼु हिकु बहितरीन ड्रामो रिलीज़ थी चुको आहे। गुनहगार तकरार ड्रामो तो बंद आहे, लेकिन ही ड्रामो तव्हांखे हिंट में ईद जे मौक़े ते यानी तव्हांजे लाइ हिकु ईद गिफ्ट आहे। तव्हांखे अॼु असां पूरी जेको आहे दोस्तों मालूमात ॾींदासीं गुनहगार ड्रामे जे हवाले सां। ही हर सूमर ते हिन जी हिकु हिकु एपिसोड ईंदी, नंढो सीरियल आहे। ऐं दोस्तों हिन में जेको आहे काफ़ी बहितरीन अदाकार आहिनि। उम्मीद अली कलवड़ ऐं लाला फयाज़ उहो डायरेक्टर आहे जेको ज़हर ज़िंदगी में बकरार जो किरदारु जंहिं अदा कयो हुयो, ऐं ओठे जो किरदारु तव्हांखे ख़बर आहे त उम्मीद अली कलवड़ साहब कयो। ही हिकु उन्हनि बहितरीन ड्रामो सीरीज़ स्टार्ट कयो आहे। इहो लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल ते ड्रामो अची चुको आहे। दोस्तों तव्हां वञी उते ॾिसी सघो था, उन चैनल खे बि सब्सक्राइब करे सघो था। इन बहितरीन ड्रामे जी लिंक असांजे इन वीडियो जे डिस्क्रिप्शन में भी मौजूदु आहे। असांजे बि यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, जेसीं ताईं तकरार ड्रामो नथो अचे तव्हां इन ड्रामे खे वञी करे उते ॾिसी सघो था, लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल ते। ऐं बहितरीन ड्रामो आहे ऐं दोस्तनि सां बि इन खे ज़रूरु शेयर कजो।